सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां माण्हुनि खे वधीक बहितर सफ़री सहूलियतूं फराहम करण लाइ कराचीअ में 3 नवां रूट्स शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स बस सर्विस कराचीअ में पब्लिक ट्रांसपोर्ट खे बहितर बणाइण लाइ 3 नवां रूट्स शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। रूट नंबर 13 हाक्स बे खां टावर ताईं 22 जुलाई ते खोलियो वेंदो, जॾहिं त रूट नंबर 12 खे वधायो वेंदो। 23 जुलाई खां खोखरा पार जे बदिरां टावर खां क़ाइदाबाद ऐं कोरंगी रूट हलायो वेंदो, जॾहिं त 24 जुलाई खां बहरिया टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं इलेक्ट्रिक बस सर्विस जो नओं रूट EV4 शुरू थींदो। ट्रांसपोर्ट खाते मूजिबि यूसुफ ॻोठ खां टावर ताईं रूट नंबर 8 25 जुलाई ते शुरू थींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कराचीअ में नवनि रूट्स ज़रिए पब्लिक ट्रांसपोर्ट वधाइण सिंध हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण मूजिबि त नवां रूट्स मुतारफ़ कराइण जो मक़सदु शहरनि खे सस्ती, सवली ऐं आरामदह सफ़री सहूलियतूं फराहम करणो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहरनि जी सहूलियत लाइ वधीक बसूं आणियूं पिया ऐं वधीक नवां रस्ता शुरू कया वेंदा। शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका बिना कंहिं सियासी फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत में यकीन रखे थी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त अवाम जे मसइलनि जे हल ताईं संदन जाखोड़ जारी रहंदी।